अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल हाणे हिकु जहिड़ा जंहिंजी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों KTN TV जो हिकु ज़बरदस्त ड्रामो पेश आयो आहे जंहिंजो नालो आहे हाणे हिकु जहिड़ा। दोस्तों हुन जी कल्ह शूटिंग पहिरें अप्रैल जी शुरू थी आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं कॉमेडी ड्रामो आहे। तो हिन में सिंध जा बहितरीन अदाकार कम करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो हिन जी शूटिंग शिकारपुर भले लोकेशन में हली रही आहे, यानी ज़बरदस्त लोकेशन में हली रही आहे शिकारपुर में। तो हिन में सिंध जा बहितरीन अदाकार कम करे रहिया आहिनि। तो हिन जी कल्ह कहिड़े सां शूटिंग शुरू थी आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। जॾहिं बि पहिरीं स्पेल मुकमिल थींदी त पोइ इन जा 3 टीज़र पूरा थींदा ऐं वरी ॿियो स्पेल मुकमिल थींदो त पोइ इन जी वरी एपिसोड हलायो वेंदो। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। हिन वीडियो खे आख़िर ताईं शेयर कंदा, काफ़ी दोस्तनि ताईं हीअ वीडियो पुॼाईंदा त KTN TV जो हिकु ज़बरदस्त ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे हाणे हिकु जहिड़ा, जंहिंजी शूटिंग शिकारपुर में ज़बरदस्त सां थी रही आहे। तो असांजो कमु इहो आहे जो तव्हांजे अॻियां हीअ वीडियो पेश कयूं ऐं शेयर करणु अव्हांजो कमु आहे। तो हिन वीडियो खे शेयर कंदा, काफ़ी दोस्तनि ताईं हीअ वीडियो पुॼाईंदा। तो हाणे हिकु जहिड़ा जेको ड्रामो आहे फनी ड्रामो आहे, यानी कॉमेडी ड्रामो आहे। जीअं तव्हां ॾिठो मश्किरनि जो ॻोठ ऐं सॼो लॾे पाॾे ते अहिड़ा ड्रामा जेके कॉमेडी ड्रामा आहिनि, हीअ बि अहिड़ो कॉमेडी ड्रामो आहे KTN TV वारनि जो। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।